नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। खैबर मां खबर ॾींदाल तो मटियारी अवामी इताल पारां प्रेस क्लब हालात सूफी यूनिवर्सिटी बिटशा जे करप्ट वीसी परवीन मुंशी खे हटाइण लाइ एहतजाज कयो वियो। करप्शन जी किंग वीसी जंहिंखे सफ़ेद पोश माण्हुनि जी सपोर्ट आहे। जीअं यूनिवर्सिटी जो बुनियाद पियो 4 अरब बजे रिलीज थी। हिननि जी करप्शन हेठि धर्मी जे करे 2.5 अरब वापसि थिया। अञा ताईं सूफी यूनिवर्सिटी जी हिकु सिर न लॻी आहे। ज़मीन जी ख़रीदारी में कमीशन तां वेड़ जारी। रिटायर मनपसंद मुलाज़िम रखिया विया आहिनि। मुक़ामी कचा मुलाज़िम कढिया विया आहिनि। शागिर्दनि जी स्कॉलरशिप जे नाले ते करप्शन कई वई आहे। हिकु वीगो गाॾी ऐं नाले में टीचर खया विया आहिनि जिन जी पगार वीसी जी जेब में ऐं ॿियनि मदनि में करप्शन फौरी तौर नायल राशि तौसिफ़ दुश्मन जंहिं सूफी अज़म जो सब्जेक्ट बंदि करे छॾियो आहे। जेकॾहिं फौरी वीसी खे न हटायो वियो त सॼे सिंध में वीसी खिलाफ़ तहरीक शुरू कई वेंदी। मुज़ाहिरे खे रशीद ॾेथो शकूर नाज़ कासकेली अब्दुल फताह गाउठी सरदार अयाज मेमुन शौकत अबड़ो सलीम सिंधी कुर्बान अरबाब ऐं ॿियनि खिताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।